14 अगस्त चाचा मुझी गाल अल्लाह कंदो तो के समझ में ईंदी सवली सिंधी में तो समझाया 14 अगस्त 1947 का 14 अगस्त 1947 का 25 जुलाई 2018 ताईं कायद आजम मोहम्मद अली जिन्ना का वठी मियां मोहम्मद नवाज शरीफ ऐं शाहिद खाकान अब्बासी जे दौर ताईं हिन मुल्क जो मजमूई कर्जो 25 जुलाई 2018 ते 27,000 अरब रहियो 27,000 अरब 25 जुलाई ते कर्जो हो ऐं जेनी इमरान के जंग का छिके करे इक़्तिदार ता बाहिर कयो से उन्हनी पाकिस्तान जो कर्जो 52,000 अरब हुयो कादे 27,000 अरब कादे 22,000 अरब जे चयो हो तो कर्जा नहीं लूंगा कर्जा लिया तो खुदकुशी करूंगा और पंजी खुदकुशी जी गाल न पियो करे अवाम जे खुदकुशी जी गाल पियो करे तो इतना कर्जा लूंगा कि पाकिस्तान के अवाम को खुदकुशी पर मजबूर करूंगा खुदायो गरीब खुदकुशी दे मजबूर आहे या कोने गरीब बिन वक्तन जी मानिए जे लाए परेशान आहे या कोने यो इस्लाम जो दुश्मन पाकिस्तान जो दुश्मन जे 1 करोड़ नौकरिन जो नारो दिनो 50 लाख घरन जो नारो दिनो जे कौम के लॉलीपॉप देखारिया इक़्तिदार में अचण खां पोइ चयो त अंडे कट्टे मुर्गियां और लंगर खाने पे गुजारा करो सुकून सिर्फ कब्र में मिलेगा हाणे अवाम कब्र जे लायक थियो आ या न थियो आ जे अमेरिका के लिखी दिनो IMF के मोबाइल जे सामान जिम्मेदारी सां तो ॻाल्हायां को PTI जो कारकुन मूंसां ॻाल्हाए लीडर मूंसां ॻाल्हाए ऐं मूंखे कूड़ो साबित करे मुंहिंजी सज़ा ॻोल्हिया IMF के लिखी ॾिनई त पाकिस्तान जे पेट्रोल जूं क़ीमतूं IMF तय कंदो बिजली जूं क़ीमतूं IMF तय कंदो गैस जूं क़ीमतूं IMF तय कंदो पाकिस्तान जे अंदर कोई मुल्क इमदाद ॾियणु चाहे कर्ज ॾियणु चाहे तो उस मुल्क भी पाकिस्तान के उन वक्त ताईं इमदाद ऐं कर्ज न ॾेई सघंदो जेसि ताईं IMF इजाज़त न ॾींदो हे मुल्क जो दुश्मन हे इस्लाम जो दुश्मन अज मुल्क के तबाही जे किनारे ते पहुंचायो ऐं पाकिस्तान जो ॻाल्हियूं पियो करे तर हकीकत मां सच तो ॻाल्हायां ऐं ये मुंहिंजी ॻाल्हि न आहे मुंहिंजनि मौलवियुनि जी ॻाल्हि न आहे साईं जे ख़िलाफ़ जे साज़िश कई हुई जे इन खे इक़्तिदार में आंदो हो जे अवाम जो मैंडेट चोरी कयो हो जनरल कमर जावेद बाजवा पाण इंटरव्यू ॾींदे जावेद चौधरी के चयो त जेकर इमरान खान 1 साल ॿियो इक़्तिदार ते रहे हा त पाकिस्तान टुटी वञे हा मां नथो चवां मौलाना फजलुर रहमान नथो चवे मुझा मौलवी जमीयत जा कारकुन नथा चवन इनके इक़्तिदार ॾियण वारो कुर्सी ते विहारण वारो मैंडेट अवाम जो चोरी करण वारो जनरल कमर जावेद बाजवा थो चवे त जेकर इमरान खान 1 साल ॿियो इक़्तिदार ते रहे हा त पाकिस्तान टुटी वञे हा अॼु मां नौजवानो तव्हांखे चवण थो चाहियां त खान कल भी इस्लाम ऐं पाकिस्तान जो दुश्मन हो अॼु भी इस्लाम ऐं पाकिस्तान जो दुश्मन हो अॼु मुल्क के हिन नहज ते पहुचाइण वारो इमरान अहमद खान